दुनिया जो समूरो इल्म कंहिंजे पेट में विझण मुमकिन है, नामुमकिन है। पर सवाल उहो है त हेसि ताईं जेको इल्म इंसान के दिमाग में पइजी चुको है, छा उनखे कढण मुमकिन है? याद करण ॾुखियो है, पर विसारण भी एतिरो सवलो न है। ॿार खे तख़लीक़ी बणाइण जे लाइ ज़रूरी है त उनखे उहो शऊर भी ॾिनो वञे त दुनिया जंहिं शुरुआती नुक़्ते खां तरक्की करे हेल ताईं पहुती है, त उन शुरुआती नुक़्ते वटां तरक्कीअ ॾे निकिरंदड़ ही वाहिद वाट न हुई, वाटूं 20 हुयूं ऐं ऐन मुमकिन उहो बि हो त जेकॾहिं कंहिं ॿी वाट जी चूंड कई वञे हा त दुनिया हिन वक़्तु अञा भी वधीक तरक्की याफ़्ता हुजे हा, अञा भी वधीक तहज़ीब याफ़्ता हुजे हा। कीअं कढिजे ॿारनि जे ज़हन मां एतिरो सारो मलबो, कीअं हुननि ज़हननि खे कजे तरोताज़ा। सवली प्रैक्टिस हीअ बि आहे त तव्हां ॿार खे ॿुधायो त अव्हां ई हिन दुनिया जा पहिरियां शख़्स आहियो ऐं अव्हां ई हिन दुनिया जा आख़िरी शख़्स। न अव्हां खां अॻु को आयो, न अव्हां खां पोइ को ईंदो। हिन काइनात जा समूरा मंज़र तव्हां पहिरियों भेरो ॾिसी रहिया आहियो। तव्हां विसारे छॾियो समूरियूं ॿोलियूं जेके इंसान ॻाल्हाइनि था, उहे समूरा अखर जेके तव्हां पढ़िया आहिनि। अख सां पढ़ो काइनात जे किताब खे। कुदरत जो पहिरियों किताब ऐं आख़िरी किताब ऐं खुलियल किताब आहे ई काइनात। उन जे हर मंज़र खे अख सां पढ़ो। लहंदड़ सिज खे, उभरंदड़ चंड खे, घोड़ जे आवाज़ खे, खिवण जे चमकाट खे, समुंड जे छोलियुनि खे, नदीअ जे लहरनि खे, आबशारनि खे, सितारनि खे, जबलनि जे ऊचाइनि खे ऐं गारनि जे ऊनाइनि खे, पखियुनि जो उॾामण, गुलनि जो टिणण, इहो सभु कुझु पंहिंजे अखियुनि सां पढ़ो ऐं पोइ उन्हनि खे पंहिंजा पंहिंजा नाला ॾियो। ऐं इहो भी सोचो त छा नाला ॾियण भी ज़रूरी आहिनि। ऐं पोइ अव्हां पंहिंजी वाट चूंडियो अॻिते वधण जे लाइ, पंहिंजे मुशाहिदनि वसीले, पंहिंजे तजर्बनि वसीले। ईअं ॿार जे ज़हन खे निज निबार बणाए सघिजे थो। ऐं शक जेको मनफ़ी माना में वरितो थो वञे, पर तख़लीक़ियत जे मैदान में शक बुनियादी नुक़्ते जी हैसियत रखे थो। ॿारनि जे ज़हननि में शक विझो। ॿुधायो ॿारनि खे त बसि ही सभु कुझु कूड़ आहे। जेकॾहिं अव्हां हिन खे सच सम्झो था त सच साबित करियो। ऐं सच जो सभ खां ताक़तवर दावा आहे इहो त कोई आहे जेको मूंखे कूड़ साबित करे। ऐं साइंस जी दुनिया में हर सच ऊचे ॻाट इहा दावा करे थो। ऐं पोइ जॾहिं का नई थ्योरी, नओं को फ़िक्र, नई का ईजाद जॾहिं पुराणे कंहिं सच खे कूड़ साबित कंदी आहे त उहो उनखे खुले दिलि सां तस्लीम कंदो आहे। महिरबानी।